नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वफ़द सां मुलाक़ात थी आहे। सऊदी वफ़द जी सरबराही सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ कई। मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़ी ताउन खे मज़बूत करण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। आला सतह जी सरकारी वापारी वफ़द बि सऊदी वज़ीर सां गॾु हो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वफ़द सां मुलाक़ात थी आहे। ISPR मूजिब सऊदी वफ़द जी सरबराही सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ कई। मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़ी ताउन खे मज़बूत करण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। आला सतह जी सरकारी वापारी वफ़द बि सऊदी वज़ीर सां गॾु हो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वफ़द सां मुलाक़ात थी आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त सऊदी वफ़द जी सरबराही सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ कई। मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़े ताउन खे मज़बूत करण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। आला सतह जे सरकारी वापारी वफ़द बि सऊदी वज़ीर सां गॾु हुयो। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे।